अस्सलाम वालेकुम वाह। वालेकुम सलाम। वाह तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो, केरु किथां जा कीअं? साईं मां ज़िलो नवाबशाह सिटी जाम साहिब जो आहियां ऐं जाम माशूक मुंहिंजो नालो आहे। मुंहिंजो संगीत सां शौक़ु आहे, हुनजे करे मूंखे हिकु सुठी शोहरत मिली आहे। तमामु हिकिड़ो मूंखे घणे नाले सां सुञातो पंहिंजे काफ़ी प्रोग्राम मिले पिया। अॼु तव्हांजो बि हिकु प्रोग्राम थियो उते बि असां हा तव्हां इहो टिकटॉक फेसबुक वग़ैरह ते तव्हां हलो था, तव्हांखे कंहिं मशहूरु कयो आहे ऐं कहिड़े नाले सां मशहूरु थिया हो? अलहमदिल्ला जेके अॻ में मूं गीत कया उहे बि हलंदा रहिया, पर ही जेके मूं गीत कया त हेड़े बंदूक तुंहिंजे ठका जी जी तमामु इहो हिट वियो। इन खां पोइ मुंहिंजो गीत हो जेको अल्लाह तौबा हज़ारी, त सुबुह जो मूंखे ख़बर पई त जितां किथां के दोस्त अहिड़ा मूंखे मुबारक ॾियण लॻा त यार त तुंहिंजो हिकिड़ो मतिलबु गीत तमामु हिकिड़ा पॉपुलर विया आहिनि। सुबुह जो कॉलूं अचणु शुरू थियूं। जी साईं जी बिल्कुलु। तव्हांजो तालीम केतिरी आहे साईं? मुंहिंजी भाउ 8 तालीम। कहिड़े सन में तव्हां 8 पास कया आहिनि? मूं 8 पास कया आहिनि 2007 में पास कया। जी साईं जी बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांजो इहो आहे शाइर वारो इहो कहिड़ो आहे साईं जेको शाइर तव्हां इहो पढ़ंदा हो? साईं मूं वटि काफ़ी अलहमदिल्ला सुठा शाइर आहिनि। मूं वटि अब्दुल मजीद मरिया, अब्दुल मजीद शर्रा ऐं नाथन खान शर्रा ऐं शम्स फराज शर्रा जेको हींअर फ़ौज में आहे। काफ़ी दोस्तनि जी मूं शाइरी जाम साहब वारनि जी काफ़ी मूं शाइरी पढ़ी आहे, ॿाहिरां दोस्तनि जी पढ़ी आहे। हिन जेको अॻियो एल्बम आहे मूं हुन में दुबई जी शाइरनि जी काफ़ी पढ़ी आहे। ये जेके साईं दुबई वाला शाइर आहिनि इहे सिंधी आहिनि या अरबी में आहिनि? हुन जो सिंधी गीत हो उहो मूं ॻायो, तमामु हिकिड़ो पॉपुलर वियो। कहिड़ो गीत हुयो उहो? मरी मोर वेंदासीं वरी तोॾे कोन ईंदासीं। वाह 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 वाह। त उहो गीत तमामु सुठो। हींअर बि मूं सां दुबई जा शाइर काफ़ी राब्ते में आहिनि ऐं काफ़ी शाइरी मोकिलियूं आहिनि। इनशाला ईद जो एल्बम मुंहिंजो तमामु जल्द। तव्हां साईं इहो फेसबुक ते नंबर रखियो आहे पेज ते, इहो नंबर त तव्हां वारो बंदि आहे, पोइ तव्हां सां इहे कीअं माण्हू मिलंदा? पर जेको माण्हू अचे थो कंहिं दोस्तनि जी हींअर मार्फत कंदो थी त टाइम एतिरो बचो न आहे जो मां कंहिं दोस्त खे उन नंबर ते हेलो हाय करे सघां। ऐं बाक़ी जेको नंबर 2 मिंट खुलंदो आहे तंहिं ते दोस्त सां ॻाल्हाईंदा आहिनि। जेको को दोस्त मार्फत ते कॉल कंदो आहे त भाउ फिलाणे दोस्त सां ॻाल्हाइणो आहे, पोइ उहे माना दोस्तनि जे मार्फत ते मूंसां मिलनि था ऐं उहे टाइम वठनि था। प्रोडक्शन साईं तव्हांजा कहिड़ा हलनि था ऐं स्टूडियो कहिड़ो आहे तव्हांजो इहो साईं ॿुधायो थोरो? मुंहिंजा अॻ में जेके गीत थिया आहिनि MR प्रोडक्शन में थिया आहिनि। मूं शुरूआति बि उते कई, सम्झो मुंहिंजी पंहिंजी हुई ऐं ॿियो मुंहिंजे दोस्त जी। असां ॿई गॾु हुनखे ठाहियो, असां हुनखे जॾहिं पॉपुलर कयो असांजी सुठी हली। हींअर मूंसां अलहमदिल्ला सभु कंपनी राब्ते में आहिनि। उहा कंपनी न आहे जंहिं मूंखे फ़ोन न कई आहे। अलहमदिल्ला हींअर जंहिंजो नसीबु हूंदो उन कोन। सही सही भाउ। तव्हां त इहो तनक़ीद हले थो, उन्हनि जे बारे में तव्हां छा चवंदव इहो थोरो ॿुधायो? साईं बसि मां बि हुनखे दुआऊं ॾींदो आहियां, मां कुझु कोन करे सघंदुमि। तनक़ीद खे छा कबो साईं? इहे तनक़ीद नथा कनि, इहे दांगी मलनि था तुंहिंजे मुंहं ते। त ॻाल्हि ॿुध न, माशरे अंदरि जेको तनक़ीद कंदो आहे, जेको कामयाबी माणे हुनखे तनक़ीद थींदी रहंदी। तनक़ीद साईं सिंध जो ईअं थींदो रहंदो आहे। मौलाना जो फरमान आहे साड़ वारे खे साड़ वारी सज़ा खपे। जेके तुंहिंजे दांगी मलनि था मुंहं ते उन्हनि जे बारे में तव्हां छा चवंदव साईं इहो त ॿुधायो? हिन माशरे अंदरि कंहिं ते तनक़ीद करणु न घुरिजे, छा करे हुनजी हौसला अफ़ज़ाई करणु घुरिजे। जेको आर्टिस्ट अॻिते वधे थो त उनखे अञा अॻिते खणी हलणु घुरिजे। असांजे सिंध में ईअं छो नथो थिए? उनखे अॻिते जेको वधे थो उनखे पेर कढण जे चकर में इहे साईं पंहिंजा ई भाड़ी थींदा आहिनि, पंहिंजा ई पंहिंजा पेर कढण जे पोयां हूंदा आहिनि। बाक़ी ॿियनि मुल्कनि में तव्हांखे जेको बि आर्टिस्ट वधंदो आहे त उनखे यकदमि फौरी तौर चैनल वारा खणी अॻिते वधाईंदा आहिनि। ईअं कॾहिं साईं तव्हां सां थियो आहे जो कलाम ॻाईंदे ॻाईंदे तव्हांखे कलाम विसरी वियो हुजे? न कलाम मूंखां न सिर्फ़ु बल्कि तव्हांखे मज़े वारी ॻाल्हि थो ॿुधायां। मां महफ़िल में ॻायो, मुंहिंजे हिकिड़े दोस्त अची उते ॻायो महफ़िल में, मज़े वारी ॻाल्हि थो ॾाढी। त मूं जॾहिं लथुसि त उते महफ़िल वारे हिकिड़े दोस्त अची जॾहिं हू फनकार वेठो हुनखे अची तव्हां वठी गले में चयो भाउ तूं लाइ तोखे ॻाइणी कोन अचे, सॼी महफ़िल खणण मूं हुनखे चयो तूं वेह वरी ॻाए, अचे मां न ॻाईंदो भाउ मूंखे ॿुधणी कोन मां। ज़िंदगी में यादगार ॿुधो आहे। हुन तोखे घुरायो, हुनखे ई चवनि पिया साईं तूं वञ न, तूं वञ हलो तव्हां ॻायो। मूंखे तव्हांखे चवनि पिया साईं? मूंखे चयो तव्हां ॻायो, हुनखे लायो। जी जी बिल्कुलु सही। इहो किथे वाक़िअ थियो साईं? ॿियो किथे पंहिंजे माना महफ़िल में उते हिकिड़े दोस्त जो प्रोग्राम हुते। इहो जेको आहे साईं कॾहिं कॾहिं तव्हां सां इहो दोलनि जो बि आवाज़ु ईंदो आहे ऐं म्यूज़िक में कॾहिं तव्हांजो लाउड जो बि स्पीकर वधी वेंदो आहे, इहो कीअं साईं थींदो आहे? इंसान आहे का कमी कोताही थींदी आहे, कमी पेशी थी वेंदी आहे। थी सघे असांजो को गीत अहिड़ो हुजे कमी पेशी अची वई हूंदी त असां हुनखे सुधारींदासीं। इंसान असां कोशिशि इहा कंदासीं उन ग़लती खे असां सुधारींदासीं। जी साईं तव्हां इहो महिनत कयो, इंशाल्लाह कामयाब बि थींदव ऐं तव्हांजी प्रोडक्शन सुठी रहंदी ऐं तव्हां गीत खे हलाईंदा हलो साईं, को मसइलो न आहे। भली माण्हू चवनि, माण्हू तनक़ीद कनि, ठीकु आहे न साईं? महिनत कंदा रहो साईं, अलाह तव्हांखे वधाईंदो, अलाह तव्हांखे इज़त ॾींदो।
इंशाल्लाह असांजी बि आहे कोशिशि आहे का खामी जेका हूंदी उनखे असां सुधारण जी कोशिशि कंदासीं। हाणे जेको तव्हां ईद और एल्बम ठाहींदव उन्हनि जो नालो छा आहे ऐं घणा कलाम उन में हूंदा साईं? उन में 12 कलाम हूंदा आहिनि पर अलहमदिल्ला हींअर त मूं वटि काफ़ी घणा गीत आहिनि पर एल्बम में जेको असांजो शेड्यूल हूंदो आहे 12 गीत रखिया वेंदा आहिनि ऐं उन खां बाद में पोइ जंहिं शाइर जो जेको असांखे हिकिड़ो सुठो गीत लॻंदो आहे या उनजे टाइटल पोइ असां उन गाननि जे नतीजे रखंदा आहियूं। सही सही इहो तव्हां एल्बम साईं ईद खां पहिरियां ईंदो या ईद खां पोइ ईंदो? ईद जे अॻु में अची सही सही साईं जी साईं अॻु में ईंदो। माशाअल्लाह कोशिशि कयो साईं। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं 22-23 रोज़ ते असां। अच्छा सही सही यूट्यूब ते साईं तव्हांजा घणा चैनल आहिनि? कहिड़ो हलंदो आहे उहो तव्हांजो चैनल? मुंहिंजो त हिकिड़ो ई चैनल आहे अच्छा उन चैनल जो नालो छा आहे साईं? सिंगर जाम माशूक नाले सां। साईं तव्हां उहो चैनल जो फेसबुक पेज ते लिंक ॾिनो आहे या न? फेसबुक पेज ते शेयर कयो बाक़ी मुंहिंजे नाले सां काफ़ी फेक आइडियूं ठाहियूं आहिनि। सही सही फेसबुक ते साईं फेक आइडियूं ठाहिनि था। फेसबुक ते बि ठाही वियूं आहिनि यूट्यूब ते ठाहियूं आहिनि बाक़ी मुंहिंजी जेका ओरिजिनल आइडी आहे उन में जेका मूं नात रखी आहे न उहा मुंहिंजी ओरिजिनल आइडी उहा आहे। सही सही तव्हां बंदूकरो बि गानो रखियो इहो आहे साईं तव्हांजो पेज मतिलबु करे तव्हांजो साईं। मां फेसबुक ते घणा गाना ॾिठा मज़ो साईं घटि पियो अचे साईं। तनक़ीद बि कनि था माण्हू ठीकु आहे न साईं। ऐं उन्हनि खे माण्हू एडिटिंग करे था रखनि ॿियो कुझु बि न आहिनि कलाम सेट हूंदा आहिनि माण्हू एडिटिंग करे रखंदा आहिनि पंहिंजी मशहूरी लाइ। सही सही तव्हां साईं इहो आहे हिकिड़ो कलाम ॿुधायो पोइ ख़बर पवंदो एडिटिंग थिए थो या तव्हांजो बिल्कुलु इहो सुर आहे? अखिड़िन के आसा है दिल बर दीदार जी अखिड़िन के आसा है दिल बर दीदार जी महबूब दो सुहिणो सजन सिंगार जी महबूब दो सुहिणो सजन सिंगार जी अखिड़िन के आसा है दिल बर दीदार जी। वाह वाह साईं वाह वाह बिल्कुलु बिल्कुलु साईं माशाअल्लाह तमामु बहितरीन तव्हांजो सुर आहे। अल्लाह पाक तव्हांखे वधाईंदो। असांजो इहो न आहे त असां कंहिंसां तनक़ीद कयूं सिंध जो अल्लाह पाक तोखे इज़त ॾींदो ऐं शोहरत ॾींदो। तव्हां दुबई में वेंदो इंशाअल्लाह ईद खां पोइ ठीकु आहे साईं।